स्वीट्स सिंधी यूट्यूब चैनल में भलीकार। दोस्तों अज अस दिलचस्प वीडियो खड़ी तव्हांजी खिदमत में हाज़िर थिया आहियूं। जी हाँ, जी हिन वक्त सॼी दुनिया में कोरोना वायरस जो आलाप, कोरोना वायरस जो दाऊं, कोरोना वायरस जो खौफ। तो असां तव्हांखे ॿुधायूं त पाड़ेसरी मुल्क भारत में महाराजन के गऊं जे पेशाब में कोरोना जो इलाज नज़र अचण लॻो आहे। जी हाँ, पाड़ेसरी मुल्क भारत मां ही ख़बर आहे त क़दीम हिंदू इंतहा पसंद जमात महासभा, जंहिंजो असुल नालो अखिल भारत हिंदू महासभा हो, उनके स्वामी चकरपानी महाराज दावा कई है त गऊं जो पेशाब पीअण ऐं छेड़ू खाइण सां कोरोना जो वायरस खत्म थी वञे थो। स्वामी चकरपानी महाराज सॼे भारत में कोरोना वायरस के पखड़जण खां रोकण जे लाइ सॼे हिंदुस्तान में गाय मित्र पार्टियों यानी गऊं जो पेशाब पीअण जो पार्टियों करण जो ऐलान कंदे दावा कई है त गऊं जो पेशाब पीअण सां तॾहिं ते ही कोरोना जो वायरस खत्म थी वञे थो। जी हाँ दोस्तों, ही दिलचस्प ऐं इंतहाई अहम मालूमात तव्हांखे ॿुधायूं पिया त दुनिया जेका जदीद थींदी पई वञे ऐं असांजा जेके महाराज आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके महाराज जी आहिनि उन्हनि जूं जेके अगथियूं आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि तव्हां ॿुधी सघो था, ॾिसी सघो था। त हीअ जेका रिपोर्ट आहे असां खई आहे भारतीय वेबसाइट द प्रिंट जी रिपोर्ट आहे त शुरूआती तौर ते हिंदू महासभा जे सरबराह मुल्क में कोरोना वायरस फैलजण ते ॻणिती जो इज़हार कंदे उन वायरस जे हिंदुस्तान में अचण खां कुझु हुकूमती वज़ीरनि तरफ़ां जानवरनि ऐं पखियुनि खे सरेआम ज़बह करे उन्हनि जो गोश्त खाइण जो नतीजो करार ॾिनो हो। रिपोर्ट के मुताबिक हिंदू महासभा भारत में कोरोना वायरस की तेजी से फैलजण ते गणती जो इज़हार कंदे चयो त हिन वायरस के फैलजण खां रोकण ऐं उनके खत्म करण जी मनसूबाबंदी करे वरती आहे ऐं जल्दी उन हवाले सां सॼे मुल्क में गाय मित्र ऐं गाय गोबर पार्टियों मुनक़िद कयूं वेंदियूं। चकरपानी महाराज मूजिब भारत में अॻी घणा माण्हू सब्जी खोर आहिनि, उन करे हिंदुस्तान में घणो कोरोना वायरस न फैलजंदो ऐं असां वटि यानी हिंदुस्तान में गऊं जो पेशाब ऐं छेणू ऐं गऊं जी मदद सां तैयार थींदड़ ॿियूं शयूं आहिनि जिन सां कोरोना वायरस के खत्म करे सघिजे थो। संदसि चवणो त मुल्क में कोरोना वायरस के फैलजण खां रोकण लाइ हू जल्दी चाह पार्टी जे तर्ज़ जी गाय मित्र पार्टियूं मुनक़िद कंदो जिन में वॾा काउंटर ठाहिया वेंदा जिते गऊं जो पेशाब सवलाई सां वाफर मिक़दार में मौजूद हूंदो। जेकी माण्हू उनके उते पींदा उहे फौरी तौर ते कोरोना वायरस जे मर्ज़ खां छुटकारो हासिल कंदा। हुन ॿुधायो त न रुगो गऊं जो पेशाब पर गऊं जे छेणे सां ठहियल केक ऐं ॿियूं शयूं बि इस्तेमाल करण सां कोरोना वायरस खत्म थी वेंदो ऐं उनडिस में गऊं जे छेणे मां तैयार थियल अगरबत्ती बि असर ॾेखारींदी आहे। स्वामी चकरपानी महाराज जो चवणो हो त मुल्क में कोरोना वायरस के फैलजण खां रोकण लाइ होली खां बाद ही सभ खां अॻु में नई दिल्ली में गाय मित्र पार्टियूं मुनक़िद कयूं वेंदियूं। दोस्तों ये असांजी अॼु जी दिलचस्प वीडियो हिन क़िस्म जे मुख़्तलिफ़ वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त लाइक कजो, दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।